क़ुरान खे नाज़िल बि असां कयो आहे। हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि रब जो फ़रमाए मूं पाण खयो आहे। तौरेत खे असां नाज़िल कयो, इंजील खे असां नाज़िल कयो, ज़बूर खे असां नाज़िल कयो, पर हिकिड़े जो बि ज़िम्मो मूं रब कोन खयो आहे। क़ुरान जो वारो आयो फ़रमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन क़ुरान खे नाज़िल बि असां कयो आहे। हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि मूं रब पाण खयो आहे। किताब हदीस शरीफ़ में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह जल्ल जलालुहु जिब्रील खे हुकुम कंदो, जिब्रील जी रब जलील, जिब्रील मूं तोखे तौरेत ॾिनो, काॾे कई? अल्लाह जे नबी जे लाइ तो हुकुम कयो। उन नबी वटि खणी वियमि, उहो नबी मां रब जे दरबार में पेश थिए, अल्लाह जे हुकुम सां उहो नबी रब जे दरबार में पेश थींदो। ऐं मुंहिंजा सुहिणा नबी तो वटि मुंहिंजो तौरेत आयो, काॾे कई? अल्लाह तुंहिंजे ॿारनि खे पढ़ी ॿुधायमि, पंहिंजे उम्मत खे पढ़ी ॿुधायमि। भला हिन वक़्तु यादि अथई, रब्बुल आलमीन फरमाईंदो, भला हिन वक़्तु यादि अथई अल्लाह दुनिया में यादि हुयो, पर क़यामत जो ॾींहुं दर्दनाक अज़ाब वारे ॾींहुं मां खां विसरी वियो आहे। जिब्रील जी रब जलील, जिब्रील तोखे यादि आहे? अल्लाह दुनिया में यादि हुयो, पर अॼु क़यामत वारे ॾींहुं मूंखां विसरी वियो। जिब्रील मूं तोखे इंजील ॾिनो, काॾे कई? अल्लाह जे नबी जे लाइ तो हुकुम कयो, उन वटि खणी वियमि, उहो नबी मां रब जे दरबार में पेश थिए, उहो नबी ईंदो ऐं मुंहिंजा नबी तो वटि मुंहिंजो इंजील आयो, काॾे कई? अल्लाह तुंहिंजी उम्मत खे, तुंहिंजे ॿारनि खे पढ़ी ॿुधायमि, तुम पंहिंजे उम्मत खे पढ़ी ॿुधायमि। भला हिन वक़्तु यादि अथई? अल्लाह दुनिया में यादि हुयो, अॼु नफ़्सा नफ़्सी जो आलम आहे, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, अॼु दर्दनाक वारो ॾींहुं आहे, मूंखां विसरी वियो आहे। जिब्रील तोखे यादि आहे या न? साईं मूंखे पहिरीं यादि हुयो, दुनिया में यादि हुयो, पर अॼु मूंखां बि विसरी वियो आहे। जिब्रील मूं तोखे ज़बूर ॾिनो, काॾे कई? साईं तुंहिंजे जंहिं नबी जे लाइ तो हुकुम कयो, उन नबी वटि खणी वियमि, उन नबी खे मां रब जे दरबार में पेश करियो, उहो नबी बि रब जे दरबार में पेश थींदो। ऐं नबी मुंहिंजो इंजील तो वटि आयो, काॾे कई? अल्लाह जे नबी जे लाइ तो हुकुम कयो, उन वटि खणी वियमि, उहो नबी मां रब जे दरबार में पेश थिए, उहो नबी ईंदो, मुंहिंजा महबूब इंजील यादि अथई? अल्लाह दुनिया में त यादि हुयो, पर जे क़यामत जो ॾींहुं आहे, दर्दनाक वारो ॾींहुं आहे, मूंखां विसरी वियो आहे। जिब्रील तोखे यादि आहे? साईं दुनिया में यादि हुयो, पर अॼु विसरी वियो। अल्लाहु अकबर कबीरा। जेॾी महिल न क़ुरान जो वारो आयो, रब्बुल आलमीन फरमायो जिब्रील जी रब जलील, जिब्रील मूं तोखे क़ुरान ॾिनो हो, काॾे कई? अल्लाह जंहिं नबी जे लाइ तो हुकुम कयो, उन वटि खणी वियमि, तुंहिंजो आख़िरी नबी, तुंहिंजो महबूब नबी, तुंहिंजो दिलबर नबी, नबीअनि जो सरदार नबी, प्यारनि जो पगदार नबी, काइनात जो मदार नबी, इमामुल अंबिया, शाफ़ी महशर, साक़ी कौसर, बुलंद बाला क़दर, जिनके बारे में मुझे रब फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। साईं उन नबी वटि खणी वियमि, उहो नबी मां रब जे दरबार में पेश थिए, असांजो प्यारो नबी, दिलबर नबी अल्लाह जे साम्हूं ईंदो, अल्लाह जल्ल जलालू फरमाईंदो, मुंहिंजा सुहिणा नबी, मुंहिंजो क़ुरान तो वटि आयो हो, हाओ अल्लाह आयो हुयो, काॾे कई? अल्लाह पंहिंजे उम्मत खे पढ़ी ॿुधायमि, तुंहिंजे पाननि खे पढ़ी ॿुधायमि। अल्लाह जल्ल जलालू फरमाईंदो, मुंहिंजा महबूब अॼु यादि अथई या विसरी वियो अथई? मुंहिंजो साईं फरमाईंदो, मुंहिंजा अल्लाह अॼु क़यामत वारे ॾींहुं बि मां मुहम्मद खे तुंहिंजो क़ुरान अलिफ लाम मीम खां वठी करे वन्नास ताईं यादि आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह अॼु क़यामत वारे ॾींहुं बि मुंहिंजो तुंहिंजो क़ुरान मां मुहम्मद खे अलिफ लाम मीम खां वठी करे वन्नास ताईं यादि आहे। जिब्रील तोखे यादि आहे? हाओ अल्लाह अॼु क़यामत वारे ॾींहुं बि मां जिब्रील खे तुंहिंजो क़ुरान अलिफ लाम मीम खां वठी करे वन्नास ताईं सॼो क़ुरान यादि आहे। मुंहिंजो साईं फरमाईंदा, अल्लाह जल्ल जलालू फरमाईंदो, मुंहिंजा महबूब तोखे बि यादि, जिब्रील खे बि यादि आहे, भला तुंहिंजे उम्मत मां कंहिंखे यादि आहे या कोन्हे? मुंहिंजो साईं हथरा मथे खणी चवंदा, ओ मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो क़ुरान मुंहिंजे कंहिंखे उम्मत खे त
कंहिंखे अर रहमान जी सूरत यादि, कंहिंखे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क जी सूरत यादि। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान खे नाज़िल करण वारा असां, हिन जे ज़िम्मा हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असां कयो। हदीस शरीफ़ में अचे थो क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो माण्हू उथंदो, उनजे अनामय अमाल खे रब पेश कंदो, रुगो नेकियूं नेकियूं लिखियल हूंदियूं। अर्ज़ कंदो मुंहिंजा अल्लाह हिन में फिलाणी नेकी लिखी पई आहे, हीअ त मूं कयो ई कोन्हे। अल्लाह फिलाणी नेकी लिखी पई आहे, हीअ त मूं कयो ई कोन्हे। मुंहिंजा अल्लाह हीअ बि नेकी लिखी पई आहे, हीअ त मूं कयो ई कोन्हे। हीअ नेकियूं किथां खां आयूं? रब जी रहमत खे जोश अची वेंदो। रब फरमाईंदो मुंहिंजा बाना घबरा न, ॾुख न कर, गम न कर। तुंहिंजे अहल अयाल मां, तुंहिंजे औलाद मां हिकिड़ो छोकिरो, हिकिड़ो तुंहिंजो पुटु या तुंहिंजी न्याणी क़ुरान मजीद जो हाफ़िज़ हुयो या आलिम हुयो या क़ुरान मजीद जो पढ़ियल हुयो, रोज़ानो सिपारो सुबुह जो सिपारो शाम जो पढ़ी करे तुंहिंजे रूह खे बख़्शंदो हुयो। मां तुंहिंजे उन सवाब खे नेकियुनि में लिखाए वियमि। अॼु जेॾीमहिल तुंहिंजो पढ़ो गुनाहनि जो वधी वियो आहे, तोखे नेकियुनि जी ज़रूरत पई, मूं रब्बुल आलमीन उन्हनि खे नेकियुनि में तब्दील करे छॾियो आहे। वञ माना जन्नत में, तुंहिंजे जन्नत जो फ़ैसिलो थी वियो अथई। किताबुनि में अचे थो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, ख्वाब पियो ॾिसे त मां कब्रिस्तान जो सैर पियो करियां। ख्वाब पियो ॾिसे चंद माण्हू आहिनि जेके क़बर में आहिनि, पर ज़मीन जे मथां वेही करे काशे चूंडे रहिया आहिनि। बुज़ुर्ग थो फरमाए, ऐं हिकिड़ो माण्हू मूं ॾिठो जेको परे कुर्सी जे मथां वेठो हुयो लय सां। मूं पुछा कयो उन्हनि खां त तव्हां केरु आहियो, छा पिया करियो? तॾहिं उन्हनि चयो कुर्सी ते जेको माण्हू वेठो आहे वञी उन खां पुछा कर। मां उन वटि आयुसि, मूं उन खां पुछो कयो यार तव्हां केरु आहियो? तॾहिं हुन चयो असां उहे इंसान आहियूं जेके मरी विया आहियूं। हीअ केरु आहिनि? हीअ बि मरी विया आहिनि। हीअ छा करे रहिया आहिनि? बसि मुख़्तसिर तव्हांखे थो ॿुधायूं हीअ छा पिया कनि। तॾहिं हुन चयो त असां मरी विया आहियूं, हाणे असांजा अज़ीज़ क़रीब दोस्त क़ुरान नथा पढ़नि, असांखे कुल अल्लाह सूरत शरीफ़ पढ़ी करे असांजे रूह खे ॾियनि था। या परे परे वारा माण्हू, जीअं जेको माण्हू चवे थो अल्लाह हीअ कुल अल्लाह शरीफ़ मूं पढ़िया आहिनि, हिननि जो सवाबु हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं जेके मुस्लमान वफ़ात करे विया आहिनि, असां उन्हनि जे रूह खे बख़्शियो आहे। इहो जेको सवाबु आहे इहो असांखे मिले थो, पर हिन तरीक़े सां मिले थो, असां ज़मीन मां चूंडे रहिया आहियूं हिन सवाब खे। भला तूं लय सां कुर्सी में वेठो आहीं छाजे लाइ? तोखे नेकियुनि जी ज़रूरत न आहे छा? तोखे सवाब जी ज़रूरत न आहे छा? तूं छाजे लाइ कुर्सी ते वेठो आहीं? तॾहिं माण्हू ख़ुशी सां चवे थो न अदा मूंखे नेकियुनि जी ज़रूरत न आहे, मूंखे सवाब जी ज़रूरत न आहे। यार छाजे लाइ तोखे नेकियुनि जी ज़रूरत न आहे, तोखे सवाब जी ज़रूरत न आहे? चवे थो अदा मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, क़ुरान मजीद जो हाफ़िज़ आहे, पंहिंजे कमकार ॾे वञे थो, ज़मीन ते हर थो पाए, तॾहिं बि क़ुरान मजीद जी तिलावत थो करे, दुकान ते कमकार थो करे, तॾहिं बि क़ुरान मजीद जी तिलावत थो करे। सुबुह जो बि अधु सिपारो, शाम जो बि अधु सिपारो पढ़ी करे मुंहिंजे रूह खे बख़्शे थो, मुंहिंजे रूह खे राहत मिली थो वञे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन क़ुरान खे नाज़िल बि असां कयो आहे, हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि मूं रब पाण खयो आहे। टाइम कटी वियो। अल्लाह जल जलालुहु गुनाह पाए असांखे जेसि ताईं ज़िंदा रखे, इस्लाम सां ज़िंदा रखे। रमज़ान अचे पियो, हुनजे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, क़ुरान मजीद जी तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेसि ताईं असांखे ज़िंदा रखे, इस्लाम जे मथां ज़िंदा रखे, जॾहिं मौत जो फ़ैसिलो करे त कलमे वारो मौत नसीब फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। Thank you.